वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम जे हिन आख़िरी हिस्से में हलंदासीं खैरपुर जे कुंभन वारे इलाइक़े में हिकु अफ़सोसनाक इंतहाई तकलीफ़ ॾींदड़ कथा साम्हूं आई आहे, जिते पुलिस दाख़िल कई आहे हिकु FIR जंहिंमें औरतुनि ऐं नियाणियुनि जूं एतिराज़ जोगियूं वीडियोज़ ठाहे उनखे ब्लैकमेल करे उन सां जिनसी ज़्यादती जो इंकशाफ़ थियो आहे। पुलिस ये फ़रियाद दाख़िल कई आहे DIG सखर जावेद सुहारो जिस्कानी जो नोटिस वठण खां पोइ, ऐं हिकु जवाबदार आहे ग़ुलाम मेहराणी, जंहिं ते इहो इल्ज़ाम आहे त हू पंहिंजे साथियुनि सां गॾिजी औरतुनि जा उन्हनि जे घरनि जे अंदरि उन्हनि जे वॉशरूमनि में वीडियोज़ रिकॉर्ड कंदो रहियो आहे, एतिराज़ जोगियूं, ऐं बाद में उन्हनि नियाणियुनि खे शागिर्दाणियुनि खे ब्लैकमेल करे पंहिंजी हवस जो शिकार बणाईंदो रहियो आहे। इन ख़ौफ़नाक क़िस्म जो इंकशाफ़ साम्हूं अचण खां पोइ FIR दाख़िल थी आहे। इतला इहे आहिनि त पुलिस मरकज़ी जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे, पर उनजी गिरफ़्तारी फ़िलहाल ज़ाहिर न पई कई वञे। थी सघे थो त पुलिस उनखे हाफ़ या फुल फिराए करण जो इरादो रखंदी हुजे, पर कानून जी तक़ाज़ा आहे त उनखे कोर्ट ऑफ लॉ में पेश कयो वञे। मूंसां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे खैरपुर मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर शकील जावरी। शकील, पहिरियां इहो ॿुधाइजो त छा मामिलो हुयो ऐं हींअर उनजो लीगल पोजीशन कहिड़ी आहे? महिरबानी गाज़ी साहब, ही खैरपुर ज़िले जो तालुको आहे कोडीजी, ऐं कोडीजी जो शहर आहे नंढड़ो कुंभ। उतां जो जेको आहे ही इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो या मामिलो आहे, जिते हिकु जवाबदार आहे, बाअसर जवाबदार आहे ग़ुलाम मेहराणी जी। उहो काफ़ी वक़्त खां उतां जी पंहिंजी बिरादरी जी औरतुनि ऐं जेके शागिर्दाणियूं आहिनि उन्हनि जूं जेको आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके एतिराज़ जोगियूं वीडियोज़ आहिनि उहे वीडियोज़ ठाहे खेनि ब्लैकमेल करे ऐं उन्हनि खे जिनसी हवस जो निशानो ही बणाईंदो रहियो आहे। उन हवाले सां जेको आहे ताज़ो ई पुलिस मतिलबु ही शकील थोरो सम्झाइजो त ही जेको जवाबदार ही इंतहाई वाहियात क़िस्म जी हरकत कंदो रहियो आहे। उहो पंहिंजे ई ॻोठ में, पंहिंजी बिरादरी में, पंहिंजे ई घर पाड़े घटीअ में जेके उनजी कम्यूनिटी सां तालुक़ु रखंदड़ माण्हू आहिनि उनजे वॉशरूम्स ताईं पंहिंजे कैमरा खे फ़ोन खे खणी वेंदो रहियो आहे, ऐं उतां जेके नियाणियूं शागिर्दाणियूं या जीअं पंहिंजे ॻोठाणनि इलाइक़नि में अक्सर थींदो आहे त वॉशरूमनि जी छत खुलियल रहंदी आहे या वॉशरूम मुकमल तौर ते सिक्योर न हूंदा आहिनि, या औरतूं जेके घर धियाणियूं आहिनि उन्हनि जूं जेके एतिराज़ जोगियूं वीडियोज़ आहिनि वेझण वारी जॻह ते या वॉशरूम में उहे रिकॉर्ड कंदो रहियो आहे। जी बिल्कुलु गाज़ी साहब, ही पंहिंजे ई पाड़े में जवाबदार जेको आहे, छाकाणि त ॾिसो अक्सर ॻोठनि में या जेके पाड़ा हूंदा आहिनि, नंढा शहर हूंदा आहिनि, त सुबुह जे वक़्तु मर्द जेके हूंदा आहिनि उहे पंहिंजे कमकार जे हवाले सां, मज़दूरी जे हवाले सां या रोज़गार जे हवाले सां ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि, ऐं उन दौरान जेको आहे ही जवाबदार जेको आहे इरिगेशन जो नंढो मुलाज़िम आहे, ऐं हिनखे बाअसरनि जी जेको आहे हिमायत जो पिणु इंकशाफ़ थियो आहे। ही पंहिंजे ई पाड़े में पंहिंजी बिरादरी जे जेके माण्हू आहिनि उन्हनि जे घरनि में दाख़िल थी ऐं जेको आहे उते वॉशरूमनि मां एतिराज़ जोगियूं जेके वीडियोज़ आहिनि उहे रिकॉर्ड कंदो रहियो आहे। ऐं वीडियो जे वक़्तु हिन जे मोबाइल मां सोशल मीडिया ते कुझु वायरल थियूं। उन खां बाद में जेको आहे पुलिस मथां सख़्तु तनक़ीद थींदी रही, ऐं उन हवाले सां इहो बि इंकशाफ़ थियो आहे त कुझु ॾींहं अॻु में पुलिस हिनखे गिरफ़्तार बि कयो हो, पर पुलिस पंहिंजो रिवायती किरदारु अदा कंदे पैसनि जी ॼती करे जेको आहे ॻरी मुबैना रिश्वत एवज़ खेसि आज़ादु कयो, ऐं जंहिं वक़्तु DIG सखर पारां, DIG सखर आहे जावेद सुहार साहिबु, उन जंहिं वक़्तु हिन मामले जो नोटिस वरितो ऐं खैरपुर पुलिस खे हुकुम जारी कयो त फौरी तौर ते हिन ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, जंहिं बाद जेको आहे हिन मथां हिन जवाबदार ग़ुलाम मेहराणी मथां सरकारी मुदियत में जेको आहे कुंभ थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे, ऐं हिन वक़्तु ताईं पुलिस पारां हिन जवाबदार जी गिरफ़्तारी ज़ाहिर न कई वई आहे। अलबत्ता असां जंहिं वक़्तु खैरपुर पुलिस खां मौक़िफ़ मालूम करण जी कोशिशि कई त खैरपुर पुलिस जो इहो चवणु आहे त असां हिन जवाबदार जी गिरफ़्तारी जे लाइ जेको आहे छापा हणी रहिया आहियूं, ऐं जल्दी जवाबदार खे तव्हांजी इंफॉर्मेशन कहिड़ी आहे शकील, त ही माण्हू पुलिस जी तहवील में आहे या पुलिस हुनजी गिरफ़्तारी खे गुझो पई रखे?
गाज़ी साहब पुलिस ज़रियनि जो इहो चवणु आहे त हिन वक़्तु ही पुलिस जी तहवील में नाहे, अलबत्ता पुलिस जेको आहे छापा हणी रही आहे, पर ॿिए तरफ़ जेको आहे संदसि ई हिन जवाबदार जा इलाइक़े वासी जेके आहिनि या जेके हिन जा बिरादरी जा माण्हू आहिनि उहे इहो बि जेको आहे ॿुधाइनि था त हिन ते मक़ामी जेको सियासतदान आहे पीपल्स पार्टी जो अहम अॻवान आहे उन पर हिन जे जवाबदार जे मथां शफ़क़त जो हथु रखियल आहे, जंहिं करे जेको आहे पुलिस उन हवाले सां कार्रवाई न पई करे ऐं जवाबदार जेको आहे उहो उनजो फ़ाइदो वठी रहियो आहे। जी शकील FIR जे ख़िलाफ़ दाख़िल थी वई आहे, वीडियोज़ रिकॉर्ड ते मौजूदु आहिनि जेके इंतिहाई ख़ौफ़नाक वीडियोज़ आहिनि ऐं तकलीफ़ ॾींदड़ वीडियोज़ आहिनि। न रुॻो ई जवाबदार औरतुनि जूं उन्हनि जे घरनि अंदरि एतिराज़ जोॻियूं वीडियो रिकॉर्ड कंदो रहियो आहे वॉशरूमनि में, बल्कि उन सां जिनसी तौर ते बाद में उन नियाणियुनि खे ब्लैकमेल करे उहे वीडियोज़ ॾेखारे उन वीडियोज़ जे आधार ते जिनसी ज़्यादती बि कंदो रहियो आहे। इन हवाले सां पुलिस जीअं तव्हां ॿुधायो त पहिरियां हिन खे गिरफ़्तार कयो, पोइ मक़ामी सतह ते ॾेती लेतीअ बाद हुनखे आज़ादु कयो वियो। बाद में जॾहिं इहो मसइलो सोशल मीडिया ते डिस्कस थियो त DIG नोटिस वरितो। छा DIG जी नोटिस खां पोइ जिन माण्हुनि पहिरियां हिन खे आज़ादु कयो उनजे ख़िलाफ़ु एक्शन थियो आहे, ख़ासि तौर ते पुलिस वारनि जे ख़िलाफ़ु? उहे त डिसमिस फ्रॉम सर्विस थियणु खपनि। जिन पुलिस वारनि हिन हेॾे वॾे संगीन ॾोह खे लिकायो पए। गाज़ी साहब असांजी SSP खैरपुर सां ॻाल्हि ॿोल थी आहे, हुनजो चवणु आहे त हू हीउ जेको इंसानियत खां किरियल वाक़ियो आहे उन हवाले सां हुननि जो इज़हार अफ़सोस पिणु हुन SSP खैरपुर ज़ाहिर कयो आहे ऐं SSP खैरपुर जो चवणु आहे त अफ़सोस ज़ाहिर कयो अथई, एक्शन बि खयो अथई। अमली तरह सां हिन वक़्तु ताईं जेको आहे जेके मुलविस पुलिस एहलकार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ त बज़ाहिर त का कार्रवाई नज़र न पई अचे। बाक़ी SSP खैरपुर इहो यकीन ॾियारो आहे त हिन मामले में कुंभ पुलिस जी जेकॾहिं काई बि नाअहली हूंदी या उन्हनि मुबैना तौर रिश्वत वठी हिन जवाबदार खे आज़ादु कयो हूंदो त उन्हनि ख़िलाफ़ बि सख़्तु कार्रवाई कई वेंदी। शकील इहो ॿुधायो त हिन समूरी जेका ही इंतिहाई तकलीफ़ में मुब्तला कंदड़ ऐं हिकिड़ी इंतिहाई मूं वटि लफ़्ज़ कोन व्यूअर्स त आउं कीअं हिन अमल जी निदा करियां, वाहियात हरकत आहे। इन में ही अकेलो जवाबदार मुलविस आहे, हिन सां बाज़ाब्ता का गैंग आहे, ग्रुप आहे? FIR छा थी ॿुधाए पुलिस जी? गाज़ी साहब सरकारी मुदैयत में जेका FIR कटी वई आहे उन में हिकु ई जवाबदार जेको आहे उहो ॼाणायो वियो आहे ऐं मक़ामी सतह जा उतां जा जेके माण्हू आहिनि उहे बि इहो ई चवनि था त पंहिंजो जवाबदार जेको आहे उहो अकेलो ई मुलविस आहे। बहरहाल इन मामले जी ज़रूरत इहा आहे त इन मामले जी शफ़ाफ़ नमूने सां छंड छाण कई वञे, इन जे जवाबदार जे मोबाइल जी जेको आहे फॉरेंसिक कराई वञे, बाद में इहा ख़बर पवंदी त हीउ जवाबदार अकेलो आहे या हिन सां जेको आहे कि ॿिया बि जवाबदार मुलविस आहिनि या का हिन जी गैंग आहे। जी वॾी महिरबानी अव्हांजी शकील, अपडेट कयो व्यूअर्स। ही खैरपुर जे कुंभ वारे इलाइक़े मां इंतिहाई तकलीफ़ ॾींदड़ ख़बर आहे। जिनसी बीमारीअ में मुब्तला ही शख़्स जंहिंजो फ़ोटो पुलिस जे तरफ़ां जारी कयो वियो आहे ऐं वीडियो बि हिकु असां तव्हांखे ॾेखारियूं पिया सेंसर करे, छाकाणि सॼी वीडियो तव्हांखे ॾेखारण जहिड़ी नाहे। हिन में नज़र अचे पियो ही बज़ाहिर त हिकु शख़्स आहे जंहिंजे लाइ असांजो रिपोर्टर ॿुधाए पियो त ही बाअसर माण्हुनि जी शफ़क़त हेठि आहे, पर आउं नथो सम्झां त को बाअसर माण्हू हिन जिनसी जानवर जी हिन मामले में हिमायत कंदो, छाकाणि त ही शख़्स मुबैना तौर ते पुलिस जे FIR मूजिबि घरनि में मौजूदु नियाणियुनि, शागिर्दियाणियुनि ऐं औरतुनि जी एतिराज़ जोगी वीडियो रिकॉर्ड कंदो रहियो आहे, उनजे वॉशरूमनि ताईं एक्सेस हासिलु करे ऐं उन्हनि वीडियोज़ जे बुनियाद ते खेनि ब्लैकमेल कंदो रहियो आहे ऐं जिनसी हवस जो शिकार बणाईंदो रहियो आहे। घणा इम्कान इन ॻाल्हि जा आहिनि त हिन सां हिन कुद्दी किर्त में ॿिया किरदार बि मुलविस हूंदा, पर बदकिस्मती आहे असांजे समाज जी, असांजे सिस्टम जी एॾो सिस्टम ऐं निज़ाम असांजो कमज़ोर आहे त जीअं असांखे शकील ॿुधाए पियो त पहिरियां मकानी पुलिस वारनि जेके लोकल लेवल जे SHO लेवल जा पुलिस ऑफिसर्स हुआ उन्हनि खे गिरफ़्तार करे हिन खां रिश्वत वठी हिन खे आज़ादु करे छॾियो हो। बाद में इहो मसइलो जॾहिं इहो इशू जॾहिं सोशल मीडिया ते डिस्कस थियो ऐं
सोशल मीडिया ते माण्हुनि जे बहस हेठि आयो त DIG सखर वटि पहुतो। ज़रूरी आहे त DIG सखर जॾहिं हिन सॼे मामले जो नोटिस वरितो आहे, FIR दाख़िल कराई आहे, त हिन समूरे मामले जी शफ़ाफ़ इंक्वायरी वसीले इहो बि तइ थियणु खपे त हिन कारी रिढ खे गिरफ़्तार करण खां पोइ आज़ादु कंदड़ जेके पुलिस अमलदार हुआ उन जे ख़िलाफ़ बि फौरी तौर ते ऐं नज़र ईंदड़ एक्शन खयो वञे त जीअं डिपार्टमेंट में हिन क़िस्म जा ॾोह लिकाइण वारी जेका रवश आहे उनखे रोके सघिजे। हीउ इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे। आम माण्हुनि जो चवणु आहे त पुलिस हिन जवाबदार खे गिरफ़्तार करे पंहिंजी तहवील में रखियो आहे। पुलिस हिन ॻाल्हि जी कंफर्मेशन न पई करे। बहरहाल हीउ माण्हू जेकॾहिं गिरफ़्तार आहे त उनजी गिरफ़्तारी खे ज़ाहिर कयो वञे, कोर्ट ऑफ लॉ में केस पेश करणु घुरिजे ऐं इबरतनाक सज़ा बि अचणु घुरिजे असांजे रियासती क़ानून मूजिबि, त जीअं हिन मां हिन जी ज़हनियत रखंदड़ ॿिया जवाबदार बे इबरत हासिलु करे सघनि। वियोसि मुंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे पियो। ईंदड़ प्रोग्राम ताईं मेज़बान गाज़ी झंडेर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।